नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार आवां बिशारा सुमरो आवां संझा से धल्ला से हेडलाइंस तरफ। इमरान खान के दौर में पाकिस्तान जमहूरियत का परे थी रहो है। असां एक पार्टी या खानदान न पर सिस्टम खिलाफ विड़ी रहा आहियूं। असांखे इदारनि जी बहितरी लाइ कम करणो पवंदो। मुल्क में कानून की बालादस्ती लाज़मी है। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे आईन ऐं जमहूरियत ॾिनी। शहीद राणी ऐं आसिफ अली ज़रदारी खे अदालतुनि बाइज़्ज़त बरी कयो। कानून रियासत ऐं अवाम विच में पुल जो किरदार अदा करे थो। कानून का सिवाय जमहूरियत मुमकिन न है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाहौर हाई कोर्ट बार के खिताब। चई शहीद जुल्फ़कार अली भुट्टो अज भी अवामी दिल में रहे थो। वज़ीर आज़म इमरान खान स्कॉलरशिप कंप्लेंट पोर्टल जो इफ्तिताह करे छॾियो। नौजवाननि खे रियासत मदीना जे उसूलनि ते रहनुमाई करणु असांजो फ़र्ज़ु आहे। तइलीम जो बुनियादी मक़सदु क़ौम जी तमीर करणु हूंदो आहे। आहिणी तरमीम खां पोइ ख़बर ई नथी पवे त सूबा केतिरी स्कॉलरशिप ॾियनि था। शागिर्दनि जूं शिकायतूं ईंदियूं हुयूं त स्कॉलरशिप में नज़रअंदाज़ कयो वञे थो। स्कॉलरशिप जा पैसा ख़तमु थियण ते शागिर्दनि खे मसइला हुआ। वज़ीर आज़म इमरान खान जो इस्लामाबाद में तक़रीब की किताब चवे तो केतिरनि ई मज़मूननि में पाकिस्तान जी अहमियत ई ख़तम थी वई आहे। स्कॉलरशिप जो मक़सदु नौजवाननि खे टेक्नोलॉजी तरफ़ आणणु आहे। सेनेट के इजलास में ऑपोजिशन जो पेट्रोल की कीमतुनि में वाध ते एहतजाज। मुखालिफ धुर पेट्रोल की कीमतुनि में वाध के रद्द करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी चवे हिन वक्त क़ौम पेट्रोलियम शयुनि में वाध ते परेशान है। असां पेट्रोल की कीमतुनि में वाध के रद्द कयूं। सेनेट जे इजलास में अपोजिशन जो पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध ते एहतजाज। मुखालिफ धुर पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध खे रद्द करे छॾियो। कराची के शहरनि लाइ सुठी ख़बर। बिजली ₹2.59 फ़ी यूनिट सस्ती। नोटिफिकेशन जारी के इलेक्ट्रिक बिजली की कीमत में ₹1.80 फ़ी यूनिट घटाई करे छॾी। माइक्रोसॉफ्ट जो बानी बिल गेट्स एक ॾींहं जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। बिल गेट्स सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान खान सां मुलाक़ात कंदो। बिल गेट्स खे कोरोना वायरस ऐं पोलियो जी रोकथाम बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मुल्क में कोरोना वायरस के 4 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 29,917 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,870 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,49,293 थी वियो। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 5.55% रही। दुआ मंगी केस वारे वाक़े में जवाबदार ज़ुएब कुरैशी जे फरार थियण वारो मामलो। जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में जवाबदार ख़ालिद हुसैन पेश। अदालत जो जवाबदार ख़ालिद हुसैन खे अदालती रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम। कोयटा में एमाड़ बिरादरी जो कातिलनि की गिरफ्तारी लाइ कोयटा जैकबाबाद रोड ते धरणो। मुसाफ़िर सख़्त परेशान। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि इंतज़ामिया विच में ॻाल्हियूं नाकाम। एमाड़ बिरादरी धरणे सबब इलाज लाइ वेंदड़ ॿार एम्बुलेंस में फौत थी वियो।